बिरासिटी मां ख़बर ईंदा बिरासिटी बरसा क़ौमी शाहराह ते कुंडा खाई स्टाफ बरसा मुसाफ़िर बस ऐं लोडर चिंची रक्षा विच में ज़ोरदार टक्कर लगण सबब हादसो थी पियो। हादसे सबब ॿ भाइर नौजवान गुलाम मुर्तज़ा कलोड़ो ऐं ज़ाहिद कलोड़ो मौके ते चिपाइजी फौत थी विया, जॾहिं त टियों भाउ शाहनवाज़ कलोड़ो सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे डॉक्टरनि पारां तबई इमदाद ॾेई नाज़ुक हालत हुजण सबब वधीक इलाज लाइ नवाब शाह अस्पताल रेफर कयो वियो। उन सिलसिले में फौती भाइरनि ऐं ज़ख़्मी थियल जे वालिद पीरसन मोहम्मद बख्श कलोड़ो ॿुधायो त असां नौशो फिरोज जवाबडा कॉलोनी भरिसां ॻोठ हारून कलोड़ो जा रहवासी आहियूं। फौत थियल ॿई ॼणा नौजवान ऐं ज़ख़्मी पाण में भाइर आहिनि, जेके सुबुह सवेर लोडर रक्षा ते सवार थी बनी तां गाह करण लाइ वञी रहिया हुआ त क़ौमी शाहराह ते कुंडा खाई स्टाफ भरिसां ओचितो कराची खां सखर तरफ़ वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच पोयां खां ज़ोरदार टक्कर आयो, जंहिं सबब हादसो पेश आयो ऐं मुंहिंजा ॿ पुट मौके ते फौत थी विया, जॾहिं त हिकु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नवाब शाह अस्पताल खणाए विया आहियूं। ॿिए पासे इतला मिलण ते बिरासिटी पुलिस ऐं मोटरवे पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौतियुनि जे मड़क खे बिरासिटी अस्पताल पहुचायो, जितां ॿिन्ही ॿारनि जा लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कया विया। ॿिए पासे बिरासिटी पुलिस मुसाफ़िर बस ड्राइवर खे बस समेत तेविल में वठी छॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।